अचो त हाणे नूरी जाम तमाची जी दास्तां ॿुधूं। 14वीं सदीअ धारे हिंदुस्तान में फेरोज़ तुगलक राज कंदो। 3 ॾींहंनि ठटे सिंध में राजा जाम तमाची राज कंदो। जाम तमाची समय घराणे जो राजा हो। जाम तमाची जे राज घराणे में ठटे खां थोरो परे कींजर ढंढ ते मुहाणा रहंदा हुआ। उन्हनि खे घर घाट कोन हुआ। संदन उथण रहण खाइण पीअण सभु कुझु ॿेड़ियुनि ते थींदो हो। मुहाणा जाल विछाए मच्छियूं फासाए आणी मुहाणियुनि खे ॾींदा हुआ ऐं मुहाणियूं वरी उहे वाटनि ते वेही विकिणंदियूं हुयूं। संदन बुत सनड़ा ऐं चहिरा कारा कोजा हूंदा हुआ ऐं संदन कपिड़नि मां हमेशह मच्छियुनि जी खिखी बांस पई ईंदी हुई। पर वटनि हिकिड़ी नींगर हुई जा शिकिल शबह तौरे हलत चलत में मुहाणी बिल्कुलु कान थिए लॻी। सूंहं में बि चंड जी चांदनीअ जहिड़ी हुई। संदसि नालो हो नूरी याने नूर वारी। जाम तमाची शैल शिकार जो ॾाढो शौक़ीन हो। जाम हिकिड़े लिङा कींजर ढंढ में ॿेड़ीअ ते चढ़ी शील पे कयो त साम्हूं नज़र वञी नूरीअ ते पयसि। नूरी जे दीदार ऐं नेणनि जी जादूअ ॻाए ॿुधसि। महल में मोटी आयो पर खेसि की बि न थिए उॼियो। जॾहिं ॾिठाई त नूरीअ खां सवाइ गारण महाल आहे त लज लाइ पंहिंजे मंत्री मार्फत मुहाणनि खां नूरीअ जो संग घुराई। मुहाणनि जी त भॻवानु ॿुधी अंधो घुरे हिकु अखि त अलाह ॾे ॿ। जाम बि संदनि डलूं ऐं महसूल माफ़ करे कींजर ढंढ संदन जागीर करे छॾी। नूरी सां शादी करे आणे राणी में राणी करे विहारियांसि। सॼो वक़्तु संदसि सुहिबत ऐं मुहिबत में मस्तु रहंदो हो। कॾहिं नूरीअ खे साण करे कींजर जो सैर कंदो हो त कॾहिं महल में साणुसि सहसे सुहिज कंदो हो। प्रीतम जे एतिरे प्यार हूंदे बि नूरी न्याज़ जो पलव पकड़े आई। खेसि कॾहिं बि घमंड कोन थियो त का पाण राज दयाणी आहे। संदसि तमाची खे चवंदी हुई मां ग़रीब मुहाणी आहियां, मूं में सवे ऐब आहिनि। तूं मूं मिसकिन ते महिर करे हाणे हिते महल में विहारियो आहे। धणी कंदो त तुंहिंजो नींहुं सदाईं नींहुं थींदमि। मूं में ऐब अपार सजण तुंहिंजी बानड़ी आहियां, सजण तुंहिंजी गोलड़ी आहियां। सचल तमाचे खे पंहिंजे समय कुल जवान 6 राणियूं अॻु में हुयूं। उहे मुहाणी नूरीअ खे राजा जी राणी बणजंदो ॾिसी सड़ी खामी वयूं। वझ पियूं ॻोल्हींदियूं हुयूं त कीअं नूर